भाई साहब प्रालो खबर सिरसुर जारी खबर शेयर कंदा से गोट फुलवाणा का गोट फुलवाणा जो अली नवाज़ फुला पोटरो पंहिंजे पुट जे नाजाइज़ के खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब प्रालो पहुची वियो। मुंहिंजो नालो अली नवाज़ आहे, फुलगोट शहर में वेठो आहियां। पुट जो नालो वासिब आहे। सो तावन हर्ज मां भरे भरे थकिजी पियो आहियां। हर हिकु माण्हूअ खे मुंहिंजा इहा अपील आहे, हिन सां ॾेती लेती को बि न करे, उन जो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदो। त मां हिन महिल पीउ माउ सां तमामु असांखे नाजाइज़ी करे धक हणी घर मां बि कढी छॾियोसीं। तो असांजी इहा अपील आहे त तव्हांखे तो माण्हू सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे ने असां मिसकीन आहियूं। मां भरे भरे तावन मां थी वियो आहियां, तबाह मूं वटि का शइ कोन्हे जेका पोइ अॻिलनि खे का शइ करे त मां ॾियां। मां शरीफ़ माण्हू, मूंखे त इहो पुट विधो आहे सफ़ा ज़लील करे, मुड़े कोन थो। हुनजो तमामु दिमाग़ अॻिमी ख़राबु आहे। रहंदो माण्हू वरी अॼु हर शइ पंहिंजे मुनाफ़े जे करे 500 वारी शइ 5000 हुनखे ॾेई वेठा आहिनि। मां मिसकीन माण्हू आहे, सुभाणे इहे काॾों हर्ज हुनजा मां भरे भरे थकिजी पियो, मूं वटि का शइ कोन्हे। मां मिसकीन आहियां, शरीफ़ आहियां। इहा तव्हां वटि मां तव्हां खणी आयो आहियां त इहा शइ। घणा पुट अथव? अब पुट मूंखे इहो हिकिड़ो ई आहे, आसिब। वॾो बि हो त नंढो बि हो। पोइ मुंहिंजी लाइ हिन सफ़ा पीउ माउ खे असां विढ़नि जहिड़ो सॼो ॻोठ रोड ते आहे। मुंहिंजो घर हर माण्हू ॿुधे थो, हर माण्हूअ खे ख़बर आहे त केतिरी नाजाइज़ी हे करे थो, केतिरो ग़लति पीउ माउ सां थो हले, या पीउ माउ खे केतिरो तालमी कयो अथई। अबा मूं वटि इहा सहप कोन्हे। मां जंहिंजे करे आयो आहियां, हर माण्हूअ खे अपील आहे त को बि लेती लेती न करे। पर तव्हां चवण त तव्हांजो पुट बि हिकिड़ो ई आहे, वॾो बि उहो या नंढो बि उहो या मोहम्मद आसिफ। जी जी, जिन पंहिंजो ॻोठ सां ओड़े पाड़े सां सभिनी सां जेको आहे सो ॾेती थिए जेको बि हुन सां कंदो उन जा ज़िमेदार उहे पाण हूंदा। जी जी, सुभाणे तव्हां जेके हुन हर जॻह ते परे भरे भरे तव्हां थकिजी पिया आहियो। अॼु तव्हां पंहिंजो अशी ॾाढी सां थी करे हिते नेशनल प्रेस क्लब करायल पहुता हो, हुन जी दाई करे त कोई बि हुन सां ॾेती थी न करे। जी जी, जे उहो कंदो त हुन ज़िमेदार हू पाण हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु सही है।